नारे हैदरी पियल आया कन पसारन जे विच में बजे दीप की छान नगारन जे विच में। अब तो कड़ी तकलीफ आ जो लाइटर पे हणी बाबा खुदा तकलीफ ला ही मुर्शिद जो मैदान दे नहीं परते हुए बा एक दिल हजार दिलन के विच में पियल आया कन पसारन जे विच में बजे दीप की छान नगारन जे विच में प्यादो छा हलंदो सवारन जे विच में तीअं यार मुंहिंजो हुस्न वारन जे विच में क़यामत में निशा पर हुंदुसि मदादन मजनू ऐं फरहाद पारन जे विच में। साईं असां जड़ा मोहसिन साईं इमदाद हुसैन सोलंकी साहब वेठो आहे ते साईं अर्ज़ आहे त दादन फ़कीर वॾी दावा कई क़यामत में निशाबर हूंदुसि मां दादन मजनू ऐं फरहाद पारन जे विच में वॾी दावा कई। मजनू जी सभु कंहिंखे ख़बर आहे अरबी में मजनू चइबो आहे चरिए। फरहाद जी कंहिं कंहिं माण्हू खे ख़बर हूंदी त फरहाद कहिड़ी शइ हो। फरहाद उहो औलिया हो उहो फ़कीर हो जेकॾहिं बादशाह जी दरबार में वियो वञण सां हुन खां शीरीन जो संग घुरियई। बादशाह गरम थी वियो त ही पिनराऊ फ़कीर मूंखां पियो संग घुरे वॾी ॻाल्हि आहे। बादशाह गरम थी वियो वज़ीरनि चयोसीं हथ कढी त असां सवलो करे था छॾियूं। हूं भी वडे मानू जो हेठो मानू दुखियो होंदो आ। रईसो ताक में सुतो पे उन जो कराची आई ते कोन हथ कड़ी से सिधो करे था जी फरहाद के बाहर वठी चऊं टे शर्त मन तो के शीरीन जो संग वठी जो फ़कीर जो हुकुम कयो। पहिरियों शर्त इहो आहे 100 उठ जी कतार काहे आ त तुझी जंज वठी हलां। साईं थोड़ो तवजा के बसा 100 उठ जी कतार काहे आ तुझी जंज वठी हलां। तहां असां सब पहाको फरहाद जो ॾींदा आहियूं। फरहाद जे दरबार मां निकतो त पहाको शुरू कयो त हिमथे बंदा मदद ते खुदा। फ़कीर जी तवार लगी पिया त हिमथे बंदा मदद खुदा बेईमान बंदा बेजार खुदा। बेईमान माण्हू मां खुदा ही बेजार थी कम जे टाइम ते ठिप कोन थींदी मानी जे टाइम ते पहाको जी कंदी। फ़कीर जी तवार लगी पिया हिमथे बंदा मदद ते खुदा। हलंदे हलंदे मौला मुश्किल कुशा जे दरवाजे ते पहुतो। हुते का कमी कान हुई। मौला जे दरवाजे ते जने साइन हयाई मौला छा कयो धागो खणी माकोड़े जे गाटे में विझी चईं 100 उठ जी कतार ते छिक पोते लवणो न हणजाए। उन सगे मां फ़कीर वठियो छिकियो तो अचे तवार लगी पिया त हिमथे बंदा मदद ते खुदा। जॾहिं दरबार में आयो किले सां वकर ॾी पोते निहारे त 100 उठ जी कतार हड़ई कारा कवाट हड़ई हिकड़ी उम्र जा कवाट। वज़ीरन ॾिठो त वॾी ॻाल्हि फ़कीर करे छॾी 100 उठ जी कतार हड़ई हिकड़ी उम्र जा रंग बि हिकिड़ो। बादशाह खे ख़बर पई चयोसीं हाणे अहिड़े पासे मोकिलियूंसि था न मोटंदो। फ़कीर जो हुकुम कयो चई 5 हीरा आणे ॾे। फ़कीर जो किथां मिलंदा जी समुंड मां ॾिठो अहिड़े पासे मोकिलियोसि वञी ॿुॾे जान छुटे पर जंहिंजी खुदा मदद कंदो हो कीअं ॿुॾंदो। फ़कीर जी तवार लगी पिया हिमथे बंदा मदद ते खुदा। समुंड के किनारे सां लही किस्ते सां फ़कीर पानी छल पे पियो हिमथे बंदा मदद ते खुदा।
मुझे खालिक एक बार फ़रिश्तो मलाइक मोकिलियो वञ समुंड के चओ त हीरा उछल ॿाहिरि त फरहाद सुकाए छॾींदी। जॾहिं फ़रिश्तो मलाइक आयो त चईंसि त फरहाद छा पिया कयो? चईं हिमत बंदा मदद ते खुदा, ये खुदा मदद करे पियो, खपे छा? जी हीरा की ॿाहिरि जो ढेर थी विया आहिनि। जेके फ़कीर छल पाहियां किस्ते सां समुंड हड़ी हीरा उछलिया हुआ। हुन चयसि 5 हीरा फ़कीर किस्तो भरे बादशाह खे ॾिनो। बादशाह लिखो त अहिड़ा हीरा फ़कीर खणी आयो जो मुंहिंजी बादशाही में बि अहिड़ा न आहिनि। फ़कीर जो त आख़िरी शर्त थी, आख़िरी शर्त काठ जो ट्रीकम खण, जबल खे टुकड़ा करे वाट ठाहियल त तुंहिंजी जंज वठी हलूं। छा काठ जो ट्रीकम, छा जबल? खुदा पाण जो मदद करे न दादा, टुकड़ा कंदो वाट ठाहींदो। ऐं चवंदा माण्हू वेंदा आहिनि मदीने पाक, चवनि था त उते 3 शैतान आहिनि, ईअं था चवनि न भाउ, चवनि था उते 3 शैतान आहिनि। हिते साईं एतिरा थी विया आहियूं जो ॻण खां ॻाल्हि करणी थी वई आहे। हुन खां असां पारो असां बि फिरी आहियोसीं। फ़कीर छा पिया कयो? हिमत बंदा मदद खुदा जी शीरीन परणाए हुई, जबल कुटे कुटे मरी वई। अहिड़ी फ़कीर खां दाह निकिती, फ़कीर जौलान में अची वियो, अहिड़ी दाह निकिती जो फ़कीर जो दम परवास थी वियो। जॾहिं फ़कीर जो दम परवास थियो, शीरीन जे कननि ते ॻाल्हि पहुती। पंहिंजे पीउ बादशाह खे चई त बाबा फरहाद जो लाश खणाया। फरहाद जो लाश खणी शीरीन जे आॾो रखियो, शीरीन जो बि ॾिसण सां हा फाटी। फ़कीर पाण सां वठी वियो, लॻा शीरीन जा माउ पीउ दाहूं करण। फ़कीर ॿुधाए पियो रोई पैजन जे कान से मोटी न ई दई हान से मोटी न ई दई